समुद्र खारो कीअं थियो। हाणे या ॿी कथा, हिकु बार अंगिरा गोत्र जा ऋषि जेके हुया न, उहे यज्ञ हवन करे रहिया, पूजन करे रहिया। अचानक समुद्र में ज्वालामुखी आयो, यानी समुद्र में तूफ़ान आयो। हिकिड़ो हवा में ईंदो आहे न तूफ़ान, तीअं जल में बि हिकिड़ो तूफ़ान ईंदो आहे अंदरि। समुद्र में एॾी उथल पुथल थी महाराज कि समुद्र खां कुझु परते जेके उन्हनि जा आश्रम हुआ उते अहिड़ो पाणी भरिजी वियो कि उन्हनि जो यज्ञ हवन समीधा चुरू पुरोडाश जेके बि सामग्री थींदी आहे सभु जय सिया राम। अंगिरा गोत्र जा ऋषि बि घटि न हुआ, उन्हनि खे ॾाढो गुस्सो आयो। चवणु लॻा, हे समुद्र देव, तोमें केॾो बि खुमार अचे, केॾी बि तेज़ी अचे, लेकिन असांजी पूजा जो स्थल जेको आहे, असांजा यज्ञ हवन, इहे सभु तव्हां बिगाड़े छॾिया आहिनि। अॼु खां असां तव्हांखे शाप था ॾियूं कि तव्हांजो मिठो जेको अमृत जहिड़ो जल आहे, हा हा, उहो जल जेको आहे अॼु खां खारो थी वेंदो। बोलो संत भगवान की। उन ई क्षण खां सॼो समुद्र खारो थियो। अंगिरा गोत्र जा ऋषि, समुद्र खारो थी वियो। लेकिन संत चवनि था, राजेंद्राचार्य महाराज चयो त इन में बि भगवान जी कृपा हुई। छो जो समुद्र खारो थियो त केॾो लूणु मिलियो असांखे, एॾो लूणु काॾों उत्पन्न थिए हा। नमक बि त ज़रूरी आहे, जल जी त कोई कमी कोन्हे हिन महिल बि। हाँ, लूणु केॾो ज़रूरी आहे, उन जे बिना भोजन कीअं ठहे। त भॻवानु जेको बि कंदा आहिनि पूरो पूरो बिल्कुलु सुनियोजित तरीक़े सां सभिनि जे भलाईअ जे लाइ बिल्कुलु सुठो ई सुठो कंदा आहिनि। पूरी भगवान जी करुणा कृपा ई हूंदी आहे, ॿियो कुझु न हूंदो आहे। त इन में बि जीव जो भलो थियो, संसार जो भलो थियो। बोलो भक्त वत्सल भगवान की।